रूम जो बादशाह कंहिंजो वरी चओ रूम जे बादशाह खे छा सॼो वेंदो हो कैसर, ईरान जे बादशाह खे सॼो वेंदो हो कसरा। ॿुधो तो न कैसरो कसरा जा कुंगरा ॿुधो अथव। कैसर छा आहे, कसरा छा आहे। उन वक्त में रूम जे बादशाह खे कैसर सॼो वेंदो हो, ईरान जे बादशाह खे कसरा सॼो वेंदो हो, चीन जे बादशाह खे खाकान सॼो वेंदो हो, हबश जे बादशाह खे नजाशी सॼो वेंदो हो, मिस्र जे बादशाह खे फिरौन सॼो वेंदो हो। इन्हनि नालनि सां बादशाह मशहूर हुया। अॼु रूम जे बादशाह कैसर यानी कैसर रूम हिकड़ा 4 सवाल लिखिया। घणा सवाल लिखिया, जवाब ॾियो। घणा सवाल लिखिया, 4 सवाल लिखिया। पंहिंजे वज़ीर खे ॾिना। इन चइनि सवालनि जा जवाब खपनि। वज़ीर खणी पंहिंजे पूरे रूम जी बादशाही में घुमियो, किथां बि जवाब कोन मिलियो। बादशाह खे अर्ज़ कई त बादशाह रूम जे बादशाही में जवाब नथो मिले। चवे तो ईरान हलियो वञ, ईरान घुमी आयो, जवाब न मिलियो। चीन हलियो वञ, चीन घुमी आयो, जवाब न मिलियो। मिस्र घुमी आयो, जवाब न मिलियो। हबश घुमी आयो, जवाब न मिलियो। जॾहिं जवाब न मिलियो, बादशाह चिट्ठी हथ में खणी करे चयो, काश अॼु को मां जो लाल हुजे हां, जेको हिन चइनि सवालनि जा जवाब ॾे हां। कहे चयो इए ॿुधंदो तकरीर त पोइ सुबुह जो ॿियनि खे छा ॿुधाईंदो। रूम जे बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो, अॼु अगर को मां जो लाल हुजे हां, अगर को मां जो लाल हुजे हां, सवालनि जा जवाब ॾे हां। उते को जवान आले रसूल जो दीवानो वेठो चए तो बादशाह अगर नाराज न थी, इहे 4 सवाल त छा, पर जे 400 सवाल मोकिली दे, हिक हिक जो तफसील सां जवाब मिलंदो। बादशाह चयो किथां मिलंदो, चवे तो सोणे अलीअ जे दर तां मिलंदो। काथा मिलंदो, शेरे खुदा जे दर तां मिलंदो, अलीउल मुर्तजा जे दर तां मिलंदो। बादशाह निहारे चयो ओहो काथे मिलंदो, चवे तो ओहो मदीने में मिलंदो। अली काथे मिलंदो, चो अली काथे मिलंदो, मदीने में मिलंदो। बादशाह 4 सवाल उन्हनि खे सील ब मुहर करे पंहिंजे सफ़ीर जे हथ में ॾिना। वञो मदीने वञी चइनी सवालनि जा जवाब वठी आ। बादशाह रूम कैसर रूम जो सफ़ीर जंहिं वक्त में मदीने तैयब पहुतो, थोड़ो ॻाल्हि खे वधाया, वक्त महदूद आ, तबीयत जो मज़ो अल्लाह कंदो भलो थींदो। कैसर रूम जीअं मदीने तैयब पहुतो, काथे पहुतो, वरी चयो काथे पहुतो, अल्लाह अल्लाह खुदा तो असांखे बि मदीनो नसीब करे। अल्लाह से तो असांखे बि मदीनो नसीब करे। शाइरो शायरी अॼु नथो कयां, नादू मनकब तू नथो पढ़ा, ॻाल्हियूं करे वठां। अज़ीज़ा ने मन जीअं मदीने तैयब में पहुतो, पुछा कंदो आयो ऐन अली, ऐन अली, ऐन अली, अली किथे आ, अली किथे आ, अली किथे आ। ख़बर पई त शेरे खुदा वेठो आ, पंहिंजे महबूब जे दीवाननि सां गॾु वेठो आ। उहो सफ़ीर रूम जो सफ़ीर खतड़ो हथ में खणी आयो। ॾिठई त माण्हुनि जो झुगटो लॻो पियो आ, को जवान जेको 14 जे चंड जहिड़ो सुहिणो वेठो आ। आस्ते आस्ते थी करे पोयां वेही रहियो, ये हेतरी जमायत वेठी आ, अचे को पोयां वेही रहे। मूं जड़े हलवे खाइण वारे मुलड़ा गरीब खे कहिड़ी ख़बर त पोयां केर वेठो आ। लेकिन हिते त फ़कीर आशिक ताहिरी आ, हुते ॿियो न हुयो, हुते त मुंहिंजे रब्बुल आलमीन जो शेर वेठो आ। सुने अलीउल मुर्तजा शेरे खुदा
करमल्लाहु वजहुल करीम अञा हुन वेही बस कयो ची बुधा तही चवन छा त मुझे सोने अलियो ता हकल कई ओ पोया वेहण वारा तोखे वापस वञणो आ जल्दी हेॾिया ओ पोया वेहण वारा तोखे वापस वञणो आ जल्दी हेॾिया हेॾे होॾे निहारण शुरू कई अलाए कंहिंखे थो चवे मूंखे त न की ॼाणे न की सुञाणे मां त अजनबी मां त अॼु मदीने पहुतो हां मूंखे कीअं चई सघंदो अञा वरी टिंभाणी वेठो होॾां सोणे अलीअ ॿियो दफ़ो चयो ओ पंहिंजे पाण खे अजनबी सम्झण वारा इन चईन सवालन खे सर्ब मुहर करे खणी अचण वारा हेॾे आया त सवाल घणा अञा रहंदो चुप थी वियो हे त चईन सवालनि जो ज़िक्र सुणो अली करे रहियो आहे यकीनन को ही ॿियो माण्हू आहे टियों दफ़ो शेर ख़ुदा चयो ऐ कैसरे रूम जी चिठी खणी अचण वारा हेॾे आ हाणे ठोड़ में ॻाल्हि वेही छा में ॻाल्हि वेठसि वरी चयो भला थोड़ दुखी थी लॻे त दिमाग़ खणी छॾो भला दिमाग़ में ॻाल्हि वेही हुअसि मथे में ॻाल्हि वेही हुअसि थोड़ कावड़ थोड़ सभु कराए सघे ॻाल्हि जीअं दिमाग़ में वेठसि यकदम उथियो उथण खां बाद में सोचण शुरू कई अचे बि थो पियो सोचे बि थो पियो कैसरे रूम जा सफ़ीर बि चयईं चिठीअ जी ॻाल्हि बि कयईं चईन सवालनि जी ॻाल्हि बि कयईं हे मुआमिलो छा आहे अञा गीदे में हथड़ो थो विझे त ॾिसां चिठी आहे या नाहे जीअं अॻियां पहुतो सुहिणे शेर ख़ुदा फरमायो देर न कर इहा चिठी कढ त तोखे फारग़ करे छॾियां हैरत में पइजी वियो रूम घुमियुसि जवाब न मिलियो ईरान घुमियुसि जवाब न मिलियो शाम वियुसि जवाब न मिलियो हेतिरा मुल्क घुमियुसि जवाब न मिलियो अजीब जवाना हुनखे कहिड़ी ख़बर त ही उहो ई जवाना जंहिंजे लाइ इमामुल अंबिया फरमायो त अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा हिनखे कहिड़ी ख़बर त हे मदीने वारे मीर जो उहो परवानो आहे जेके महबूब चवे त या अली अंत अखी फी दुनिया वल आखिरा ऐ अली तू मां मुस्तफा जो हिते जीअं भाउ ऐं महशर में बि ईअं ई भाउ दीवाननि खे ख़बर मगर अजनबी खे कहिड़ी ख़बर जीअं वर में पहुतो सोणे शेरे ख़ुदा फरमायो पर्ची ॿाहिरि कढ हमराह पर्ची जीअं कढी सोणे अलीयुल मुर्तज़ा हिकिड़ी निगाह ॾिसी करे पर्ची हीअं करे ॾिनी पाण फरमाइण ही बि के सवाल छा फरमायो वरी ॻाल्हि जे सोने अलीअ जो परवानो है जॾहिं न महबूब जो ज़िक्र ॿुधो आहे जंहिंसां प्यार हूंदो आहे ख़ुदा जो कसम हुन जो नालो ॿुधण सां दिलि बहार थी या हकीकत अज़ीज़ाने मन सोने अलीयुल मुर्तज़ा शेरे ख़ुदा करमल्लाहु वजहुल करीम फरमायो ही भी के सवाल हन खण पर्ची हमराह पर्ची हथ में खणी करे चयो जवाब ॾियो पाण फरमायो जवाब को